या नल्ला मारो ही हिकड़ो खत्म। ठीक है वना तो दरिया खान, पर मुझी हिकड़ी गाल याद रख जाए, मूं वटि जेको भी साम थी आयो आहे मां उन जी सिर ॾेई बेफास्त कंदो आहियां। पोइ मतां मूंसां टी टी करी वञाए थो। अदी बी खबर थी मां पी थियण वारो आहियां। आलिया पेट सां आहे। हाँ, आलिया तो जरूर पेट सां हूंदी, पर तू पी नथो थी सगी। छो अदी? आलिया मुंहिंजी ज़ाल आहे, उनजे पेट में मुंहिंजो ई ॿारु आहे। हाय अल्लाह, एडी खुशी जी खबर है। मुझे तो अंदर में गुलाबी छोरे वांगुरु बिजली भी कड़के कड़के। हल ने तो खुश तो थे, दंद तो टेड़े निकल ता। शमू मुझी कन खोली गाल बुध। तुंजो आलिया सां हाणे कोई भी वास्तो ना है, ऐं ना ही मुझे ॿार सां। समझई मुझी गाल? छो तो हाणे हाशिम तोखे कॾहिं भी आलिया कोन ॾींदो। आलिया मुंहिंजी ज़ाल आहे, ऐं शमू पंहिंजे ज़ाल खे हर हाल में वापस आणींदो। जे कॾहिं तो आलिया के हिते आंदो भी सही न, तो दरिया खान तो सां गॾु मूंखे बि हिन घर मां धिक्का ॾेई ॿाहिरि कढी छॾींदो। अथी बुख कोन मरंदासीं। जेकॾहिं दरिया खान कढी छॾियो त मौला जो मुल्क वॾो आहे। हूअं बि रहिस दरिया खान जी मिल्कियत कुझु तुंहिंजे नाले ऐं कुझु मुंहिंजे नाले लिखियल आहे। उन ते विया गुज़ारो कंदासीं। चरियो आई छा एड़ा ठठई ऐश ॿे हंधि मिलंदा छा? आलिया खां वधीक ॿियो को ऐश आराम न आहे मुंहिंजे लाइ। इहो त तोला आहे न। मूंखे कहिड़नि गुनाहनि जी सज़ा थो ॾी? त पोइ मूं कहिड़ो ॾोह कयो आहे? मूंखे कहिड़नि गुनाहनि जी सज़ा मिली रही आहे? मां छो कुर्बानीअ जो बकरो थियां? जीअं वणई तीअं कर। मूंखे ख़बर आहे न, तूं मुंहिंजो चवण कंदे ई कोन। आलिया 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 ॿार आलिया। जीअं भेण थी आहे, हेॾी ख़ुशीअ जी ख़बर ॿुधाई थोमांसि, कूड़ी मुबारक बि नथी ॾिए। अल्लाह साहु सदको कहीं रेस है। मुझे तो मोशन ही तोड़े छड़ी। जियो रेस है गुलाबी जोड़े में। हिम्मत खराब तो मुझे खिलाफ बहादुर खान जा कन्न छो भरिया आहिनि? साहु सदको कहीं रेस है। बहादुर खान जा त कन वारन में ढका पिया न। मूं त कॾहिं हुन जा कन ॾिठा ई कोन्हनि गुलाबी जोड़े में। तोखे जुरत कीअं थी असां पी पुटनि खे वेढ़ाइण जी? या लामारो ई हिकड़ो खत्म। हाय अल्लाह, रेस तव्हां त गॾिजी ॿियनि सां विढ़ंदा आहियो। मूंखे त अॼु ख़बर पई आहे त तव्हां पाण में विढ़ी पिया आहियो गुलाबी जोड़े में। छा चयो थे बहादुर खान खे? त पुलिस जो छापो बहादुर खान ते मुंहुं हणायो। अड़े तो वटि कहिड़ो सबूत आहे जो मूं ते इल्ज़ाम थो हणी? इहा ॻाल्हि आहे रेस। इहा ॻाल्हि त शमू ऐं शमशाद बेगम पे कई। मूं त बसि बहादुर खान जे कननि ताईं पहुचाई गुलाबी जोड़े में। अच्छा, हाणे तूं वरी शमू ऐं शमशाद बेगम जे मथां इल्ज़ाम थो हणी? अड़े निकिर हितां, अड़े निकिर हितां। दर मुंहिंजी अखियुनि जाॾो हल। रेस रहम कयो, रहम अथव त कोन? पोइ बि मिंथ ॾी कयांव त रहम कयो रे, रहम कयो मूंखे। वञी ढंढ जे दरे में पओ। हो नथो खपी मूंखे। हल। अरे सर मूंखां ग़लती थी वई। मूं तो भां कई, मुंहिंजे पीउ ॾाॾे गीसी कई। हाणे हितां जी ॻाल्हि होॾे, होॾां जी ॻाल्हि हेॾे कोन कंदुसि। अड़े या ग़लती न, गुनाह व गुनाह। दरिया खान त ग़लतीअ जी बि सज़ा ॾींदो आहे, ऐं तो त गुनाह कयो आहे। अरे मूंखे माफ़ कयो, गुलाबी जोड़े में माफ़ कयो।
न्याय नंदा मारो ये हिकड़ो खत्म। ये ना मैं जो वफादार नौकर ए खत्म मुके जुल्मा भी सो जुल्मा ना तो छा करें कर खबर आशिमा कम के किथे पहुंचाई। बाबल साईं साईं दाद दरिया खान सां हिक हिकाणी करे आयो आहे, पर दरिया खान फैसले ॾियण लाइ तयार ई नाहे। साईं दाद दरिया खान जी ज़ाल खे पाण वटि साम रखण जे लाइ बि तयार आहे। हाणे रुगो दरिया खान जी इज़त में हथ विझण जी देर आहे। दिलावर तो कोई कॾहिं था विझो मुल्क में डाकोड़ा। बाबल साईं अञा ताईं हिक ॻाल्हि जो फ़ैसिलो न आहे त दरिया खान जे घर ते हमिलो कयूं या दरिया खान जॾहिं पंहिंजी ज़ाल सां गॾु ॿाहिरि निकिरे त पोइ उन ते हमिलो कयूं। इंतजार करे वक्त न विञायो। दरिया खान जे घर में घिरी उन जे हाँ में हथ विझो। सरदार साईं गुस्ताखीअ जी माफ़ी, असां दरिया खान जे घर ते हमलो नथा करे सघूं छो जो दरिया खान हिन वक़्तु होशियार वेठो आहे। दिलावर जेकॾहिं कूओ देर मां ॿाहिरि निकिरे त पोइ। सरदार साईं कूओ बिरड़ खां ज़रूर ॿाहिरि निकिरंदो। शिकारीअ खे शिकार फासाइण जा खोड़ तरीक़ा आहे। दिलावर विझी वेई छा? न सरदार साईं, ॼाणी वाणी बाहि में टपो ॾियण वारे खे दिलेर नाहे चइबो, पर उनखे बेवकूफ़ चइबो आहे। हिन वक़्तु दरिया खान जे चौधारी बारूद जी बाहि विछायल आहे। दरिया खान वटि पहुचण ऐं हुन जी ज़ाल खे अगवा कर यानी मौत वटि पहुचण बराबरि आहे। पोइ माठ करे वेही रहूं, छूट छॾे ॾियूं दरिया खान खे। बाबल साईं दिलावर सही थो चवे। त पोइ ठीकु आहे। सोची समझी दरिया खान खे अहिड़ो धक्को हणो जो लाटू वांगुरु फिरंदो फिरंदो हित अची किरे। बाबल साईं तव्हां फिक्र न कयो, जीअं तव्हां चवंदो तीअं ई थींदो। ज़रीना करे त करे छा? मां उन्हनि माइन मां न आहियां जेके मुड़सनि खां ॻाल्हियूं लिकाईंदियूं आहिनि। हा ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि आहे? अॼु मां तोखे ख़ुशख़बरी थी ॿुधायां। सॼी उमिरि तुंहिंजे बात मां कॾहिं बि चङी ॻाल्हि कान ॿुधी अथां। अॼु भला सिज ओलह खां उभरियो आहे जो मूंखे ख़ुशख़बरी थी ॿुधाई। हाशिम मुबारक हुजई, आलिया उमेद सां अथई। चंपाणी बूथ सुजाए छॾियईं, तोखे 1000 भेरा चयो अथमि त पले जूं धियूं मुंहिंजूं भाटियूं न, मुंहिंजूं भेनरूं धीअरूं। पोइ बि तो आलिया खे गार ॾियण जी कोशिश छो कई? मरण नाहे मेणो, पढ़णो नाहे गार। आलिया शादीशुदा आहे, जे पेट सां थी त छा थी पियो? मां चवां थो या पक पक बंदि कर। वॾी डॉक्टरियाणी निकती आहे, हिनखे ख़बर पइजी वई। मूं बि उमिरि ॾिनी आहे, उमेद वारी माई परे खां पधरी। शर्म कर चाची, छो अची मुंहिंजी भेण खे ख्वार कयो अथई? पुट मीरा तूं ॿुधा हक़ीक़त छा आहे? चाचा अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। आलिया जी तबियत ख़राब हुई, उनजे करे उनखे उल्टियूं थियूं। चाचीअ खणी ख्वार कयो अथसि। केतिरा कूड़ हणंदी चाचे सां? सच सच ॿुधाए छॾ चाचई खे।
ते हींअरी आलिया जो बिलो करे। ईअं न थे सुभाणी जो दुश्मन जी औलाद खे कुल्हे ते खणी पे घुमाए। आलिया खे सॾु कर त मां तो हुन खां पुछां। आलिया ओ ममड़ी ॿाहिरि अच न, चाचे खे अची मुंहुं ॾे। वे पुट आलिया तूं ॿुधाए चाचा सच थी चई? मां कूड़ छो ॻाल्हाईंदसि? मूंखे कहिड़ी पग मिलंदी? चाचा हू आलिया तू ॾिज न, जेको सच आहे तू चाचा खे ॿुधाए। चाचा चाची ज़रीना सच थी ॻाल्हाए ईअं न चाचा, चाची अजाए इल्जाम पई हणे, अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे। पुट आलिया तूं ॾिज न, सच सच ॿुधाए। कसम सां चाचा, चाची कूड़ थी ॻाल्हाए। वी त अॼु तुंहिंजो मुंहुं सुॼाए तोखे माइटनि ॾिसो मोकिलियां। रोज़ रोज़ घर में बाइताल मचाए ॾिनो अथई। मुंहिंजनि भाइटनि जो जीअण जंजाल करे छॾियो अथई। अदा पलिया काॾे थो वञे पियो? अजी ओता कॾां पियो वञा? कुझु घर ते बि अखि रख पलिया, सॼो ॾींहुं वधे थो पियो ॻोठ जूं घिटियूं मापी। भाई बसरा तू पंहिंजो घर संभाल, मां पंहिंजो घर पाण संभालींदुसि। अदा पलिया कावड़ छो थो करे पियो? मुबारकूं हुजनी, नानो थियण वारो आं। सालनि खां पोइ त तुंहिंजे घर में का ख़ुशी थी अचे पई। इहे अजायूं तहमतूं असां ते न आहिनि माई बसरा। अदा पलिया छो थो कावड़ करे पियो? मां थी चवां त ख़ुशियूं कर, ख़ुशियूं कर। सालनि खां पोइ त का ख़ुश ख़बरी तुंहिंजे घर में थी आहे। अदा आलिया परिणियल है, बुढ़स वारी आहे, जे पेट सां थी पई त इन में कहिड़ी तोहमत आहे? जान छॾ माई, अजायो मुंहिंजो वात न खोल। बसरा जहिड़ी कटे तहिड़ी पकी, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। बाक़ी इहो जेको फाटल जोराबे जहिड़ो वात फाड़ींदे त बि छा, जे न फाड़ींदे तॾहिं बि छा। बस कर माई बस कर, मां या तुंहिंजी दां सरदा ताईं पहुचाईंदुसि। हा इहो कमु त तूं पंहिंजे वातऊं भलो थो करे। बसरा जहिड़ी कटे तहिड़ी पके, मुंहिंजा फ़क़ीर त फिरंदा था वतन। जे तूं सरदार खे दाह ॾींदे त मुंहिंजो छा थींदो? तुंहिंजी पंहिंजी ख्वारी थींदी पंहिंजे वातऊं। बसरा भला इहो त ॿुधाए, असां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे? छो अची मुंहिंजे धीअरनि जे पोयां पई आहीं? हाणे जे अदा तूं एतिरी ॻाल्हि थो करे त मुंहिंजी ॻाल्हि बि ॿुध। सिर्फ़ 500 रुपयनि जा ॾे, तावीज़ अहिड़ो लिखी ॾियां जो छोकिरी चाक चङी भली, कंहिंखे कन कन ख़बर ई न पवे। बस ॻाल्हि थई पलिया एतिरी। हाणे वधीक तूं मर्ज़ीअ जो मालिक आहे। बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पके, भई होका ॾींदी ओर पार में। तुंहिंजे पेट जो सूर बि लाहींदुसि, पर ख़ुदा जे वास्ते मुंहिंजे न्याणी जी ख्वारी न कर। बस ॻाल्हि ख़तम। मूंखे 500 रुपया छा बचाए तावीज़ खणी बसरा चुप, न को पुछे न पुछे, भली पिया फ़क़ीर फिरंदा वतन। हाणे वञो ताक़त माण्हू इंतज़ार कंदा हूंदई। भले आज तो पारू थी पली न कढिया में त मुंहिंजो नालो बि बसरा न आहे, मुंहिंजा फ़क़ीर बि फिरंदा था वतन। गुलाबी छो ई बूथ ते हेठ हार जी पई थी छा? साहो सदको कहीं रे सियाणी, मां हेतिरो हुयमि जो तव्हांजे दर जा टुकर खाई खाई वॾो थियुसि। हाणे नछे मथे में मां काॾे वेंदुसि गुलाबी जोड़े में? छो कंहिं कुझु चयो आहे छा तोखे? हा रेस दरिया खान मूंखे नौकरी का जवाब ॾेई छॾियो आहे गुलाबी जोड़े में। तोखे नौकरी खां छो जवाब ॾिनो अथसि? उहो आहे न जॾहिं तव्हां ऐं शमूअ
दरिया खान जे बारे में ॻाल्हियूं पे कयूं मां उहे सभु ॻाल्हियूं ॿुधी बहादुर खान खे ॿुधाए छॾियूं। अरे साण उनजे करे मूं तां नाराज़ थी पियो आहे। असां रईस जे बारे में छा पे ॻाल्हायोसीं? इहा ई त रईस दरिया खान बहादुर खान ते पुलिस जो छापो हणायो आहे। रईस जॾहिं पंहिंजे पुट जो सॼण कोन थियो त असांजो कीअं थींदो? राम के जाए जा तो हाणे इहो धंधो इख्तियार कयो आहे। लिकी लिकी तो ॻाल्हियूं थी। बेगम साहबा ग़लती थी वई, आईंदा मां तव्हां जूं ॻाल्हियूं कोन ॿुधंदमि। बसि मुंहिंजी सिफारिश कयो वॾेरे खे त मूंखे न घर मां न कढे। वाह वाह, तूं असां ते चुगलियूं थो हणी ऐं वरी चईं थो त सिफारिश कर। साओ सदको कयां रे सियाणी, कॾहिं कॾहिं माण्हू ग़लती माफ़ बि कंदो आहे। पर मां तोखे कॾहिं बि माफ़ न कंदसि। ऐं चवई थी निकिरी वञ हितां, निकिरी वञ मुंहिंजे घर मां ऐं कॾहिं वरी तोखे हिन घर में न ॾिसां। निकर रे सियाणी, अल्लाह जो वास्तो अथई मूंखे रेस जे लामारे मां बचा। निकिरी वञ मुंहिंजे घर मां। मां काॾे बि ॾिसण मलाए। आओ चवई थी वधीक न कर, हल हितां निकर। वालेकुम अस्सलाम। भला मूंखे ॿुधाए तुंहिंजी तबियत कीअं आहे? न न, मूं अव्हां खे विसारियो किथे आहे? अव्हां में त मुंहिंजो साहु अटकियल आहे। बच्चा मां छा कयां? वांदकाई कान थी मिले राज भाग में। खोड़ मसला आहिनि, छा कयां? हा अच्छा, मुंहिंजी धीअ जो आख़िरी इम्तिहान आहे। ज़रूर ज़रूर, बिल्कुलु ईंदुसि पेरेंट जी पार्टी में। चङो ख़ुदा। सरदार साईं, ॾाढा ख़ुशि पिया नज़र अचो। कंहिंजी फोन हुई? घरां फोन आयो ख़ुदा बख़्श। मुंहिंजी धीअ जो आख़िरी इम्तिहान थियण वारो आहे। पढ़ाई मुकमिल कंदी पोइ मुंहिंजी धीअ मूंसां गॾु हूंदी। सरदार साईं, अल्लाह न्याणीअ खे कामयाब कंदो। मुंहिंजूं दुआऊं हमेशह अव्हां जे लाइ आहिनि।